अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। ऐं आऊं आहियां संझा सैयद। हलंदासीं हेडलाइंस करण। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 58 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 11,055 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 809 केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,23,011 थी वियो। फाल केसिस जो अंग वधी 35,485 थी वियो। 4,76,471 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कराची जी दहशतगर्दी तोड़ अदालत में उज़ैर बलोच खिलाफ पुलिस मुक़ाबले केस की ॿुधणी। अदालत उज़ैर बलोच खिलाफ केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। अदालत केस में हबीब जान, जमशेद ऐं अहमद खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। PDM पारां अॼु इलेक्शन कमीशन आॾो एहतिजाज कयो वेंदो। इलेक्शन कमीशन जे गेट अॻियां कंडेदार तारू लॻाए सील कयो वियो। PDM क़यादत रैलियुनि जी सूरत में वफ़ाक़ी राजधानी पहुचंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एहतिजाज में शरीक न थींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। इजलास में 15 नुकाती एजेंडा, सियासी, मुआशी ऐं कोरोना सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सिविल सर्विसिज़ रिफॉर्म्स ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। IG सिंध मुश्ताक महर पीर जो ॻोठु भरिसां ॻोठु लोंग लाड़क पहुतो। मोनिका जे वारसनि सां उज़र खुआई। जवाबदारनि खे तुर्त गिरफ़्तार करण ते खैरपुर पुलिस लाइ 10 लख रुपया इनाम जो ऐलान। IG सिंध जो चवणु आहे त मोनिका वाक़ई इंसानियत जो कंधु झुकाए छॾियो आहे। जल्द सभु हक़ीक़तूं अवाम आॾो आणींदासीं। कंहिं हिसाब रिआयत न थींदी। गैर सरकारी नतीजनि मूजिबि उमरकोट जे तक PS 52 ते PP जो उम्मीदवार कामयाब। GDA जे उम्मीदवार खे शिकस्त। PP उम्मीदवार अमीर अली शाह GDA जे उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम खे शिकस्त ॾेई छॾी। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि PP उम्मीदवार अमीर अली शाह 55,904 वोट खणी कामयाब। GDA जे उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम 30,921 वोट हासिल करे सघियो। कशमोर वेझो ॻोठु नज़ीर ख़ान डोमकी में जवाबदार कारा इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल खे घुटा ॾेई क़तलु करे फ़रार। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम खां पोइ मड़ वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। कराची जे बहादुराबाद वारे इलाइक़े में पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। पुलिस जे 7 ॾोहारी गिरफ़्तार करण जी दावा। ॾोहारियुनि वटां फुड़ थियल कार ऐं हथियार हथ कोरंगी में बि मुबैना मुक़ाबिलो। फैक्ट्री मालिक जे अगवा में मुलविस 2 जवाबदार गिरफ़्तार। जवाबदारनि 11 जनवरी ते फैक्ट्री मालिक खे 4 लख रुपया भूंग ऐं बस ॾिनो हो। लालकानो वेझो पुलिस जो ॾोहारी सां मुबैना मुक़ाबिलो। पुलिस जे मुक़ाबले दौरान ॾोहारी नादिर लाशारी खे मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त गश्त दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबले में जवाबदार अब्दुर रहमान लाशारी खे मारिजी वियो। ॾोहारी वटां हथियार ऐं ॿियो सामान हथु कयो वियो। जवाबदार केतिरनि ई केसनि में घुरिबल हो। ठुलवेझो हथियारबंद सारियुनि जे डेरे ते सुतल नौजवान अकबर बदलू खे अगवा करे विया। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जाइज़ो वठी नौजवान जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं। पुलिस जो चवणु आहे त जल्द नौजवान अकबर खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ऐं नाले वारी गुलूकारा मेनाज़ जे विछोड़े खे 8 साल वियामी विया। सुरीली आवाज़ में जादू जगाईंदड़ गुलूकारा मेनाज़ विछड़ी ज़रूर आहे पर विसरी न आहे।
इन जा ॻायल कलाम अॼु बि झर झंग में गूंजी रहिया आहिनि।